ग़लतीअ में तोसां लॻायम, पंहिंजो चैन सुकून फिटायम। कहिड़ी ख़बर मूंखे दिलबर मूं सां बेवफ़ायूं कंदे, खिलंदे खिलंदे मौलायन खां तू जुदायूं कंदे। अस्सलाम वालेकुम, याली मदद जी तव्हां या सिंगर सानिया अली जी। त हीउ मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे YS प्रोडक्शन में, जंहिंजो प्रोड्यूसर आहे मौलवी याकूब शाबराणी ऐं जंहिंजी चीफ सिलेक्शन कई आहे मौलवी साबिर शाबराणी, मुजीब रहमान कुन्यो ॿेर वारो। ऐं सिलेक्शन में आहिनि रफ़ीक सुमरो ऐं मौलवी सदाम शाबराणी, उमेद अली हांबी, सैयद ज़मीर शाह ऐं ख़ालिद डायरी ऐं नबी बख्श हांबी, तारिक हुसैन शाबराणी, सरदार अली शाबराणी, वहीद अली मक्सी, मियांदाद शाबराणी ऐं अब्दुल मालिक ख़ासकेली, अली असगर लाशारी, फ़याज़ अली लाशारी। ऐं मूंखे उमेद आहे त हीउ मुंहिंजो एल्बम तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। दुआनि में यादि अली।